ब्रेकिंग न्यूज़ है खबर आवाज़ शेयर कंदासीं। पीपी चेयरमैन पारा DI खान में 4 कस्टम एहलकारनि समेत 6 ॼणनि जे क़त्ल जी मज़म्मत कई। जी नाज़रीन, बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त कस्टम एहलकारनि समेत 6 ॼणनि जो क़त्ल न विसारण जोॻो वाक़ियो आहे। पीपी चेयरमैन जो चवणु आहे त वाक़े जे जवाबदारनि खे क़ानून जे कठड़ में आंदो वञे। पीपी चेयरमैन पारां वाक़े में शहीद थियल एहलकारनि जे वारसनि सां हमदर्दी ऐं ताज़ियत जो इज़हार कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां DI खान में 4 कस्टम एहलकारनि समेत 6 ॼणनि जे क़त्ल जी मज़म्मत कई वई आहे। आवाज़ खबर शेयर कंदासीं। कस्टम एहलकारनि समेत 6 ॼणनि जो क़त्ल न विसारण जोॻो वाक़ियो आहे। वाक़े जे जवाबदारनि खे क़ानून जे कटड़े में आंदो वञे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवणु आहे। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी DI खान में 4 कस्टम एहलकारनि समेत 6 ॼणनि जे क़त्ल जी मज़म्मत कई आहे।